नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ॾियाम नवाज़ली मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद में महंगाई अरूज ते पहुची वई। पूरो तबिको फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर है। सॼी सिंध जीअं नवाबाद जा रहवासी भी महंगाई सबब अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ॾियाम नवाज़ली मां अवामी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हसन कुंबर पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन वक्त असां तालका जाम नवाज़ली जे शहर नवाबाद में मौजूद आहियूं। सॼे मुल्क जियां शहर नवाबाद में भी महंगाई जो आज़ार तब्दीली हुकूमत तेल वधाए अवाम ला आज़ार बणिजी वई। अचो त हिननि शहरनि खां गुफ्तगू कयूं। 75 रुपया किलो अटो लगो पिया, तेल 140 रुपया किलो लगो पिया। हाणे छा कयूं? अटो था वठूं त घियो नथो थिए, खंडु था वठूं त चांहि नथी थिए। वञूं केॾा ग़रीब माण्हू असीं आज़ार में पइजी आहियूं। हिन हुकूमत असांखे आज़ार में विझी छॾियो आहे। ग़रीब माण्हू जो को बि चारो न आहे ऐं गुज़र नथो थिए। महंगाई अरूज ते आहे। इन जे करे वज़ीर आला खे दरख़्वास्त था कयूं त महिरबानी करे अघ हटाया वञनि ऐं सस्ताई कई वञे त जीअं त ग़रीब माण्हू खाई पंहिंजो पेट भरे। महिरबानी करे पेट्रोल सस्तो करियो। ऐं पेट्रोल 140 रुपया लीटर लॻो पिया। महीनो थियो आहे गाॾी घर बीठी आहे। असीं ग़रीब पंधु हली हली मरी विया आहियूं। असांजे टंगुनि में साह ई कोन्हे को। बाबा महिरबानी करियो, पेट्रोल सस्तो करियो। पेट्रोल तमामु महांगो बचाइण 4-4 5-5 बचाइण। हाणे माण्हू घर जी पूरी करे या पेट्रोल महांगो थी वियो आहे। तमामु अटो महांगो थी वियो आहे। तालके जाम नवाज़ली मुख़्तलिफ़ शहरनि ऐं अवामी रक्षा वारनि जा जेको आहे सो व्यूज़ ऐं उन्हनि जा ॾुखायल अंदाज़, इन जे करे जेको आहे सो गवर्नमेंट खे अपील हिननि अॻे बि कई आहे। हींअर बि वज़ीर आला सिंध ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील अर्ज़ु आहे त माना सस्ताई करे ग़रीबनि जो जीअण सुठो करे छॾे। कैमरामैन इम्तियाज़ अली कुंबर सां गॾु मोहम्मद हसन कुंबर, अवामी न्यूज़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।